नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त अमीनाबाद कॉलोनी जी रवासण मसमात गुलाम सकीना काज़ी पंहिंजे निपायल पुट गुलाम मुर्तज़ा काज़ी ख़िलाफ़ दाहींदे चयो आहे त आउं यतीम मिसकीन आहियां, मूंखे ॿिनि न्याणियुनि जो औलाद। गुलाम मुर्तज़ा खे पाली वॾो कयो, हू मुंहिंजो सहारो थींदो, पर केतिरे अरसे खां मूंखे पैसनि जे लाइ तंग करणु शुरू करे ॾिनो आहे। मुंहिंजे घर जो सॼो सामान खणी खपाए छॾियो आहे। पैसनि जो मुतालबो पूरो न करण ते गुज़िरियल ॾींहुं घर में पियल कपिड़ा पिणु साड़े रख करे छॾिया आहिनि। ॾींहों ॾींहुं पंहिंजा दोस्त वठी दरवाज़े ते बीहारे पैसनि लाइ तज़लील ऐं ख्वार करे रहियो आहे। गुलाम मुर्तज़ा मूं ते तशद्दुद करे मौत मार धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। हिन चयो आहे त आउं गुलाम मुर्तज़ा खां लातालुकी जो इज़हार करियां थो। हिन वसारनि खां मुतालबो कंदे चयो त मूंखे गुलाम मुर्तज़ा मां जान जो ख़तरो आहे, मूंखे हिन ज़ालिम मां जान छॾाई वञे, मूंखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।